अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला मन काना नबिय्यन व आदम बैनल मा'i वत्तीन व अला आलिहि तय्यबीन व सहबिहिल महदीन। रहमतुल्लाहि अला औलियाए उम्मतिहिल आरिफीन खुसूसन अलल गौसिल अअज़म सय्यिदिना अब्दुल क़ादिरिल जीलानील अमीन अबू मुहम्मद मुहिय्यिद्दीन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अला इन्ना औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। आबे मिसल महबूब हक खल्के खुदा जैला खलक खादिम सदन जिन्नो मलक बलगल उला बिकमालिही। नूरी हुजण जो ही निशान आयात रोशन थियो जहान चमक्या ज़मीनु आसमान कशफत दुजा बेजमालिही। आनूर आकादर असल नूरी सदन सारो नसल सूरतैं सीरत बेमिसल हसनत जमीउ खिसालिही। इदरीस उन जो गुलाम आपन दो सलातो सलामा हे विरद सुबह शामा सल्लु अलैहि वालिही। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमाइन। बिरादरान इस्लाम वाजिबुल एहतराम मुसलमान भाइरो दोस्तों अजीज़ो बुजुर्गो, अमांखे मालूम है त ही महीनो मुबारक रबीउस्सानी जंहिंजी निस्बत पीरन जे पीर मुहियुद्दीन मीर दिलबर दस्तगीर सोने महबूब सुबहानी गौसे समदानी सैयदना व मुर्शिदना अब्दुल क़ादिर जीलानी अल हसनी वल हुसैनी रहमतुल्लाह ताला अलैहि जी ज़ात ॾांहुं आहे। जीअं कंहिं आशिक़ सादिक़ जूं सिटरूं आहिनि त पीर मुंहिंजो पातशाह वली सब वज़ीर
हलन हज़रत पीर ॾे फ़ौजूं कयो फ़क़ीर, जो सचो मंझ शरीर सो गम गिलानी काटिए। जो संचो मंझ शरीर सो गम गिलानी काटिए। वलियन जे ताजदार गिरोहे औलिया जे सालार, महबूबे सुबहानी कुतुबे रब्बानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी हसनी हुसैनी जी ज़ातो सिफ़ात खां कहिड़ो मुसलमान वाक़िफ़ न हूंदो, जन जो फैज़ सारी दुनिया में जारी ऐं सारी आहे। अतराफ़ आलम में, अरब व अजम में, शर्क़ व ग़रब में, शुमाल व जुनूब में संदन रूहानी फ़ुयूज़ात सां लखें दिलियूं मुनवर थी रहियूं आहिनि। संदन आली शख़्सियत ऐं रूहानी अज़मत हक़ीक़ी रिफ़त जे अॻियां औलियाए कामिलीन जा गर्दन झुकी पिया। संदन ग़ौसियत उज़्मा ऐं कुतुबियत कुबरा जो इहो आलम आहे, जो रूमी रहमतुल्लाह अलैह मसनवी रूमी में फरमायो त गौसे आज़म दरमयाने औलिया, गौसे आज़म दरमयाने औलिया, हम चूँ अहमद दरमयाने अंबिया। वलियन विच में गौसे आज़म ईअं जियं नबीअन जे विच में मदीने वारे मीर जो शान अज़मत आहे। पाण मशहूर आहिनि 11 वारो पीर। हाणे 11 असां बि ॿुधूं पिया, अमीं बि ॿुधो पिया। जियं हज़रत हाजी ग़ुलाम नबी महेसर रहमतुल्लाह अलैह बि फरमायो आहे, तैयारी बारी जन्नत जी कईया, रिज़्क़ में बरकत तनखे पईया, परवा पंजूणा हेल ॾहूणा आईंदे थींदा छो न अमीर तालिब मां मुंहिंजो मुर्शिद तूं आ। दुनिया जा रबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ पिया वठंदा पीर फ़कीर तालिब मां मुंहिंजो मुर्शिद तूं आ। पाण मशहूर आहिनि 11 वारो पीर छो त संदन सिलसिले नसब यानी हज़रत महबूब सुबहानी अब्दुल कादिर जीलानी, संदन बाबो सैयद मूसा, इन तरह सां संदन ॾाॾे खां वेंदे मुंहिंजे आका मदीने वारे ताजदार ताईं जेको सिलसिलो आहे उहो 11 शख़्सियत मदीने वारो मीर आहे। यानी 11 वास्तन सां हज़रत महबूब सुबहानी जो सिलसिलो मदनी ताजदार ताईं पहुचे थो। ऐं उन सां गॾोगॾु 11 वारो पीर छो सॾींदा आहियूं? लफ़्ज़ हज़रत गौसे आज़म जेकॾहिं असीं ॾिसूं था उन में बि अखर 11 आहिनि। कामिल वलीउल्लाह उन में बि अखर 11, वला हुम यहज़नून उन में बि अखर 11 आहिनि। दोस्तो, हज़रत महबूब सुबहानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैहि जो मामूल हो त पाण कपिड़े जो वापार कंदा हुआ, तिजारत कंदा हुआ। ॾन पट वठण वारा पीर न हुआ, दुनिया खे फैज़ ॾियण वारा हुआ, वठण वारा न हुआ। वापार तिजारत करे पंहिंजे ज़रिए मुआश जो मामिलो हल कंदा हुआ। महबूब सुबहानी जो मामूल हो त पाण कपिड़े जो वापार कंदा हुआ। सॼो महीनो जेको कुझु कमाईंदा हुआ
सो यारीअ जे ॾींहं मिस्कीननि ग़रीबनि में विरहाए छॾींदा हुआ। उन करे बि हज़रत महबूब सुबहानी खे यारीअ वारो पीर सॼो वियो आहे। सन 470 हिजरी में बगदाद जी भर में एक कस्बे जीलान में संदन विलादत थी। छंछर जी रात 8 रबीउल आखिर सन 561 हिजरी में विसाल फरमायाऊं। संदन मज़ारे पुर अनवार बगदाद में ज़ियारत ख़ास व आमा पाण पीउ जे पारां हसनी ऐं अमड़ जे पारां हुसैनी सैयद आहिनि। बेटा इहे बि सुहिणे अब्दुल कादिर जीलानीअ जे हसनी ऐं हुसैनी हुजण जी गवाही ॾिनी आहे त मीरा शाह मदद थी दाह सुणे दादी आई अब्दुल लतीफ़ जो हसनी तो हादी बादशाह पीर बगदादी कर का माड़ मुरीद ते। पर मीरा शाह मदद थी अची ओखिय वेर लिलाग लग लतीफ़ चए भर पाज़ीअ ॾे पेर औलाद अली शेर कर का माड़ मुरीद ते। मालूम थियो त गौसे आज़म मुहीउद्दीन मीर पीरन जो पीर दिलबर दस्तगीर हसनी सैयद बि आहे त हुसैनी सैयद बि आहे। पाण मिलत इस्लामिया जो अज़ीम सरमायो घन हर मुल्क में हर बोली ऐं हर ख़िते में संदन मञण वारा अॼु बि मौजूद आहिनि। हर सिलसिले में संदन फैज़ ऐं बरकत जारी आहे ऐं क़यामत ताईं उहो फैज़ ऐं बरकत जारी रहणो आहे। छो वलियन सभिनि जो साईं मुंहिंजो दस्तगीर आ ॿिया पीर तुंहिंजा मुंहिंजा हे पीरनि जो पीर आ। संदन जलालत गौसियत जो ही मकाम जो हज़रत शेख अहमद कबीर रफ़ाई रहमतुल्लाह अलैह फरमायो। शेख अहमद रफ़ाई कहिड़ो हिक भेरे मदीने में आयो हुजूर जी दरबार में आयो आधी रात जो टाइम अर्ज़ तो करियो मुंहिंजा महबूब अव्हां जी ज़ियारत त थी आहे सलातो सलाम त पढ़ियो आहे पर मुंहिंजा महबूब मुंहिंजी दिलि थी चवे अव्हां पंहिंजो नूरानी हथ मुबारक कढो त मां अव्हां जे हथ मुबारक खे चुमी ॾियां। उहो शेख अहमद कबीर रफ़ाई रहमतुल्लाह अलैह जंहिंखे मुंहिंजे महबूब आका पंहिंजो हथ मुबारक रोज़े खां कढी करे चुमण जे लाइ ॾिनो हो। उहो शेख अहमद कबीर रफ़ाई फरमाए थो त अगर को साहिब हाल बगदाद शरीफ में वञे त अव्वल हुजूर गौसे आज़म जी दरबार में हाज़िरी भरे न त उन जो मक़ाम विलायत फुरजी वेंदो। यानी पहिरियां बगदाद वञे त महबूब सुभाणे जी दरबार में वञे। हज़रत पीरान पीर दस्तगीर पंहिंजे फैज़ान नज़र सां चोरन खे मोर बणायो रहज़ननि खे रहबर बनायो रहबरनि खे दिलबर बनायो। संदन निगाह सां मुर्दा ज़िंदह थिया बुॾल बेड़ा तरी पिया संदन कदमनि जी बरकत सां सुका वण सावा थिया। सफ़ीनतुल औलिया में अचे थो त हिक भेरे शेख अली हेती बीमार थी पिया। हज़रत महबूब सुबहानी सोना उन खां पुछण लाइ आया तब पुरसी करण आया। शेख हेती जे घर में कुछ खजूर जा वण बीठा हुआ खजूं बीठल हुयूं जेके 4 सालनि खां सुकल हुयूं। उन्हनि में को मेवो न थींदो हो।
निमाज़ जो वक़्तु थियो। महबूब सुभानी उन्हनि वणनि वटि निमाज़ अदा कई। जॾहिं पाण वापसि वरी विया, कुझु ॾींहंनि खां पोइ ॾिठूं त उहे सुकल खजूं सायूं थी वियूं ऐं तमामु बहितरीन ॾोॾा कतल झले बीठियूं। इहा संदन क़दमनि जी करामत ऐं बरकत हुई। दोस्तो, हज़रत गौस आज़म रहमतुल्लाह अलैह जे जिस्म पाक ते मख न वेहंदी हुई। इहो मौजज़ो अवां मदीने वारे साईं जो त ॿुधो आहे त हुज़ूर जे कपिड़े ते बि मख या मच्छर न वेहंदो हो। ऐं अहिड़ी तरह पीरनि जे पीर मुहियुद्दीन मीर दिलबर दस्तगीर जे कपड़नि मुबारकनि ते मख न वेहंदी हुई। कहीं अर्ज़ कयो, ओ महबूब सुबहानी, मुंहिंजे महबूब जा बचड़ा, भला अवां जे जिस्म ते मख छो न थी वेहे? सबब छा आहे? हज़रत महबूब सुबहानी फरमायो, ऐश यअमल इंद ज़ुबाब ला दईस दुनिया वला असल अल आखिरह। पाण फरमायूं, मख मूं वटि अची छा कंदी? अबा मख ॿिनि शयुनि ते वेहंदी आहे। सभ खां पहिरियां त गदलाण हुजे, गंदगी हुजे, ऐं ॿियो नंबर मिठाण हुजे। महबूब सुबहानी फरमायो त मूं वटि दुनिया जी मेराण बि नाहे त आख़िरत जी मिठाण बि नाहे, त मख मुंहिंजे मथां वेही करे छा कंदी? संदन इश्क़ इलाही जी गर्मी ऐं मुहब्बत जी तपश जो इहो आलम हो जो अबू मुहम्मदुल अख़्तर चवे थो त मां विच सियारे में सख़्तु थधि जी मौसम में सोणे सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी जी ख़िदमत में आयुसि। ॾिठुमि त हिकु माण्हू खेनि झली हणी रहियो हो, पखो हणी रहियो हो, विंजणो हणी रहियो हो, ऐं संदन जिस्म मां ईअं पघर वरी रहियो हो जीअं सख़्तु गर्मीअ में पघर वहंदो आहे। पाण निहायत सखी ऐं जवाद हा। को बि साइल संदन दर तां ख़ाली न वरंदो हो। बुखारनि खे रजाइण, मुहताजनि जी मदद करण संदन आदत हुई। अलबिदाया व निहाया में आ इब्ने नज्जार रवायत थो करे त हुज़ूर गौस आज़म रहमतुल्लाह अलैह फरमायो, फ़तश्तुल अमाल कुल्लहा फमा वजदतु फीहा अफ़दल मिन इत्आमित ताम। गौस आज़म फरमायो, मूं सभु अमाल जांचा, पर माण्हुनि खे मानी खाराइण जहिड़ो भलो अमल मूंखे किथे बि नज़र न आयो। यानी मेहमाननि खे या इंसाननि खे मानी खारायो, ताम खारायो। महबूब सुभानी फरमायो, अहिड़ो अमल भलो नज़र न आयो। पोइ फरमायूं त अगरि सारी दुनिया जी दौलत मुंहिंजे हथ में हुजे त उहा सभु बुखारनि खे खाराए छॾियां, को बि बुखायल ख़ाली न वरे। हज़रत पीर दस्तगीर महबूब सुबहानी शहबाज़ लामकानी जी तइलीम अहिड़ी आला ऐं अज़ीम तइलीम आहे जो उन ते अमल करण वारो अल्लाह जो वली बणिजी वेंदो आहे। महबूब सुबहानी फरमायो, अल ख़ल्क़ु हिजाबुक अन नफ्सिक व नफ्सुक हिजाबुक अन रब्बिक मा दुमत तरा अल ख़ल्क़ ला तरा नफ्सक व मा दुमत तरा नफ्सक ला तरा रब्बक। ख़ल्क़ परदो आहे तुंहिंजे नफ्स जे आइबनि ॾिसण खां, ऐं तुंहिंजो नफ्स परदो आहे तुंहिंजे पालण हार खां। जेसि ताईं तूं ख़ल्क़ खे ॾिसंदो रहंदे तेसि ताईं पंहिंजे नफ्स खे ॾिसी कोन सघंदे, जेसि ताईं पंहिंजे नफ्स खे ॾिसंदो रहंदे तेसि ताईं पंहिंजे रब खे कोन ॾिसी सघंदे। किताब क़लाइदुल जवाहिर में अचे थो त महबूब सुबहानी गौस समदानी जो हिकु ख़िदमत गुज़ार जंहिंजो नालो अबुल अब्बास अहमद नाले हो, उन चयो त हिकु भेरे मुर्शिद महबूब सुबहानी मूंखे 10 सेर कणिक ॾिनी।
फरमायाऊं हिन खे गुंदीअ में रखी मथां मुंहुं बंदि करे छॾ, हेठां कढंदो ऐं खाईंदो रह। अबुल अब्बास चवे थो त असां उन मां 5 सालनि ताईं अन्न खाधो ऐं ख़ैरात बि कंदा रहियासीं। हिकु ॾींहुं मुंहिंजी घरवारी उन जो मथियों मुंहुं खोले ॾिठो त उन जो उहो जेको अन्न हो उहो अन्न ओतिरे जो ओतिरो पियो हो। जॾहिं ढक मुंहिंजी घरवारी खोलियो न, खोलण खां पोइ 7 ॾींहंनि में ख़त्म थी वियो। मूं मुर्शिद महबूब सुभानी खे बरकत जो अर्ज़ कयो। साईं फरमायो लौ तरक्तहु अला हालिही लअकलतुम मिन्हु हत्ता तमूतु। अगर अवां उनखे इन ई हाल में छॾियो हा, खोले न ॾिसो हा, त सारी ज़िंदगी खाईंदा रहो हा मगर अन्न कोन खुटे हा। किताब कलायदुल जवाहिर में शेख हैदरुल हुसैनी चवे थो त मां महबूब सुभानी जी ख़िदमत में 13 साल लगातार रहुयुसि। मूं सोणे महबूब सुभानी जूं अजीब करामतूं ॾिठियूं। जॾहिं को लाइलाज मरीज़ वटि न आंदो वेंदो हो, पाण उन ते शफ़क़त जो हथ फेराईंदा हुआ, उन लाइ दुआ फरमाईंदा हुआ त बीमार सेहतमंद थी पवंदो हो। शेख अबू सईद क़ैलवी फरमायो त हज़रत महबूब सुभानी वटि मादर ज़ात अंधा आणींदा हुआ, पाण उन्हनि जे अखियुनि ते हथ मुबारक फेराईंदा हुआ त अल्लाह जे फज़ल सां उन्हनि माउ जे पेटां जावल नाबीननि खे बि अल्लाह नूर ॾेई छॾींदो हुयो। कोढ़ जे मर्ज़ वारा वटि ईंदा हुआ, सिहतयाब थी मोटंदा हुआ। कॾहिं पाण दुआ सां मुर्दनि खे बि जीअरो करे छॾींदा हुया। किताब तफ़रीहुल ख़ातिर में त रमज़ान मुबारक जो महीनो हो। हिकु मुरीद ग़ौसे आज़म जी ख़िदमत पाक में अर्ज़ कयो, ओ मुर्शिद करीम अॼु असां वटि रोज़ो अफ़्तार कयो। पाण उन जी दावत क़बूल कयूं। वरी ॿियो मुरीद आयो, उन साॻी अफ़्तारी जी दावत अर्ज़ कई, पाण उन जी बि दावत क़बूल कयूं। अहिड़ी तरह सां 70 मुरीदनि जी साॻे ॾींहुं दावत क़बूल कयूं। ॿिए ॾींहुं हिकु मुरीद चयो अल्हम्दुलिल्लाह अॼु राति साईं जन मुंहिंजे घर तशरीफ़ फरमा। ॿिए चयो मुंहिंजे घर तशरीफ़ फरमा हा। टे चयो मुंहिंजे घर तशरीफ़ फरमा हा। ऐं जेके ख़ादिम मुरीद साईं जी दरबार में हा, उन्हनि चयो अब्बा कीअं था चओ त मुर्शिद मुरब्बी महबूब सुभानी तव्हां वटि रोज़ो खोलियो, साईं जन त दरगाह ते असां सां गॾु रोज़ो खोलियो। जॾहिं पाण में सभई उहे दावती ऐं दरगाह वारा फ़क़ीर ॻाल्हि में न पए ठहिया त सभिनी अर्ज़ु कयो, ओ सुण महबूब सुभानी भला अव्हां ॿुधायो तव्हां कंहिंजे घर रुॻो आहे? हज़रत महबूब सुभानी फरमायो, हुम सादिक़ून फ़ी क़ौलिहिम व इन्नी अहबबतु दावत कुल्लि वाहिदिन मिनहुम व हदरतु व अकलतु तामहुम फी बुयूतिहिम फरदन फरदा। महबूब सुभानी फरमायो उहे सभु सच्चा आहिनि। मूं उन्हनि सभिनी जी दावत क़बूल कई हुई। उन्हनि मां हर हिक जे घर हाज़िर थियो हुउसि ऐं उन्हनि जे घर उन्हनि जो ताम खाधो हुयो। मुस्लमानो, ग़ौसे आज़म जूं करामतूं अपार ऐं बेशुमार आहिनि। किन करामतुनि जो ज़ुहूर थी चुको आहे, के ज़ाहिर थी रहियूं आहिनि। संदन करामतुनि जो सिलसिलो क़यामत ताईं जारी रहणो आहे, छो त संदन क़दम सभिनी वलीअनि जी गर्दन मथां आहे। संदन झंडो ऊचे उफ़क़ ते फड़कंदो आहे। पाण फरमायाऊं
अफलत शुमूसुल अव्वलीन व शम्सुना अबदन अला उफकिल उला ला तग़रिब। अॻियनि जा सिज उभरिया ऐं लही विया, पर असांजो सिज ऊचे किनारे ते हमेशह चमकी रहियो आहे ऐं मूं महबूबे सुबहानी जी विलायत जो सिज कॾहिं बि न लहंदो न लहंदो न लहंदो। अंदाज़ो लगायो गौसे आज़म सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह फरमायो वकुल्लु वली लहू क़दमु व इन्नी अला क़दमिन नबिय्ये बदरिल कमाले अनल हसनिय्यु वल मुख़दअ मक़ामी व अक़दामी अला उनुक़िर रिजाले। महबूब सुबानी फरमायो ऐं हर वलीअ जो कदम हूंदो आहे ऐं मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नक्शे कदम ते आहियां जेको मुकम्मल चोॾींहं जे चंड वांगुरु आहे। मां हसनी आहियां ऐं मुख़दअ मुंहिंजो मक़ाम आहे, मुंहिंजा कदम वलीअनि जी गर्दन मथां आहिनि। हुज़ूर ग़ौसे आज़म रहमतुल्लाह अलैह फरमायो त मां हसनी सैयद आहियां, मुंहिंजा कदम सभु वलीअनि जे गर्दन ते आहिनि। ॿिए वक़्त में पाण फरमायूं क़दमी हाज़िही अला रक़बति कुल्लि वलीइल्लाह, मुंहिंजो ही कदम हर वलीअ जी गर्दन मथां आहे। तफ़सीर मज़हरी आसारिल मरफ़ूअ फ़िल अख़बारिल मौज़ूअह अल फ़तावा अल हदीसिया अल इब्ने हजर अल हैतमी नुज़हतुल ख़वातिर व बहजतुल मसामिअ व नवाज़िर, ये सभई किताब तफ़सीर लिखनि था त महबूबे सुबहानी ये लफ़्ज़ पाण फरमाया हा। किन औलिया किराम फरमायो त संदन ही कौल शतहियात सूफिया मजा आहे जेको पाण सुकर ऐं इश्क जी मस्ती ऐं बेखुदी में फरमायूं। किन चयो संदन ही फरमान आलिशान आलम सुहू ऐं तमकीन में अल्लाह जे हुक्म सां ईअं फरमायूं। उन वक़्त जे सभु औलिया किराम पंहिंजा गर्दन झुकाया जेके पोइ ते क़यामत ताईं अचण वारनि मशाइखनि ऐं मुर्शिदनि जा उस्ताद मुर्शिद ऐं मुरब्बी हुआ। अगर उस्ताद कंहिंजे अॻियां गर्दन झुकाए त शागिर्द जी कहिड़ी मजाल जो इनकार करे सघे। सॼी दुनिया जे चिश्ती मशाइखनि जे मुर्शिद हज़रत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह अलैह गर्दन झुकायो त ईंदड़ दौर जे सभु मशाइख चिश्त खे गर्दन झुकाइणो पवंदो, या चवनि त असां पंहिंजे मशाइखनि खां मथ भरा आहियूं, यानी सभिनी जे गर्दन जे मथां मुंहिंजे पीरनि जे पीर जो कदम आहे, मुहीउद्दीन मीर जो कदम आहे, दिलबर दस्तगीर जो कदम आहे। किताब इक़्तिबासुल अनवार में आ त हज़रत सैयद बंदे नवाज़ ख्वाजा गेसूदराज रहमतुल्लाह अलैह जेको हज़रत नसीरुद्दीन चिराग दहलवी रहमतुल्लाह अलैह जो ख़लीफ़ो हो, उन जी मजलिस में एक ॾींहुं हज़रत पीराने पीर जे कदम जो ज़िक्र थियो। संदन दिल में ख़्याल आयो त संदन इहो फरमान संदन दौर जे मशाइखनि लाइ हूंदो। बसि उन ख़्याल अचण सां संदन विलायत सलब थी वई ऐं संदन बदन शल थी वियो। जीअं का बेजान शइ हुजे पोइ पाण दिल में उन ख़्याल खां तौबह कयाऊं त संदन बदन सही थी वियो। तॾहिं आला हज़रत फरमायो जिसके मिंबर बनी गर्दने औलिया, उस
कदम की करामत पे लाखों सलाम, मुस्तफ़ा जाने रहमत पे लाखों सलाम, शम्ए बज़ में हिदायत पे लाखों सलाम। हज़रत काज़ी सनाउल्लाह पानीपती रहमतुल्लाह अलैह पंहिंजे तफ़सीर मज़हरी में क़ुरान करीम जी आयत व अम्मा बिनिअमत रब्बिका फ़हद्दिस, पंहिंजे रब जी नेमत जो ज़िक्र कर, इन आयत जे तफ़सीर में लिखनि था त नेमत जो बयान करण बि शुक्र आहे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आ, अन सय्यिदु वल्द आदम यौमल क़ियामत वला फ़ख्र, मां क़यामत वारे ॾींहुं आदम जी औलाद में सभिनी जो सरदार हूंदुसि, पर इन्हो मां फ़ख्र सां नथो चवां। सुनन तिरमिज़ी, सुनन इब्न माजा, मुसन्नफ़ इब्न अबी शैबा, मुस्नद अहमद, मुस्नद बज़ार, मुस्नद अबी आला, सभई तफ़सीर किताब मुहक़्क़िक़ शारिह मुहद्दिस लिखनि था त अल्लाह ताला जो महबूब महबूब सुबहानी तमाम वॾे मक़ाम वारो हो। इन फ़रमान बि उन क़बील खां है, यानी इहो नेमत जे शुक्राने तरह फरमायाऊं। या हज़रत मुहियुद्दीन सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी बिन नेमत जे शुक्राने तौर फरमायो। जियां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो न त मां सभु आदम जे औलाद में सभिनी जो सरदार आहियां, पर मूंखे फ़ख्र न आहे। अहिड़ी तरह उन ख़ुदा जी ॾिनल नेमत जो शुक्र अदा करण वास्ते हज़रत महबूब सुबहानी ईअं फरमायो हो त क़दमी हाज़िही अला रक़बत कुल्ल वलिय्यिल्लाह व कुल्लु वलिय्य लहू क़दमु व इन्नी अला क़दमिन नबी बदरिल कमाल। हज़रत गौसे आज़म फरमायो अनल हसनिय वल मुख़दअ मुक़ामी, मां हसनी आहियां, मुंहिंजो मक़ाम मुख़दअ आहे। इहो मक़ाम मुख़दअ विलायत जो इहो अर्फ़ ऐं आला ॻुझो मक़ाम आहे, जंहिंजी ग़ौसन ऐं कुतुबनि खे बि ख़बर न हूंदी आहे। यानी ग़ौसन ऐं कुतुबनि जी बि जंहिंखे ख़बर न हुजे, जंहिं मुआमले जी ख़बर न हुजे, महबूब सुबहानी फ़रमाए थो अल्लाह मूंखे उहो मक़ाम अता फ़रमायो आहे। इन्हीअ जे करे त असीं महबूब सुबहानी खे ग़ौसे आज़म चवंदा आहियूं। हज़रत शेख मुहियुद्दीन इब्नुल अरबी फ़ुतूहात मक्किया में फ़रमायो वमल मुख़दअ क़ुलना मौदिउ सत्रिल क़ुतुब अनिल अफ़रादिल वासिलीन इंदमा युख़लअ अलैहिम व हुवा ख़ज़ानतुल ख़ुलअ वल ख़ाज़िन हुवल क़ुतुब। ऐं मुख़दअ छा आहे? असां चऊं था त इहा क़ुतुब जे पर्दे जी जाइ आहे। उन्हनि पतल अफ़राद खां जॾहिं उन्हनि खे रूहानी खिलत सां नवाज़ियो वेंदो आहे, इहो मक़ाम खिलतुन बातनी पोशाकुन जो ख़ज़ानो आहे, जंहिं ख़ज़ाने जो ख़ाज़िन कुतुब हूंदो आहे। यानी इहो विलायत जो मनसब महबूब सुबहानी खे मिलियो। हज़रत मोहम्मद बिन क़ाइद रहमतुल्लाह अलैह औलियाए कामिलीन मां हा। फरमायूं त मूं बुलंद परवाज़ कई, उते मूं हिकु क़दम ॾिठो, चयो वियो त इहो नबी अरबी मुहम्मद करीम जो क़दम आहे। खान पुछियो वियो त उन परवाज़ में किथे हज़रत शेख अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह खे ॾिठुई? चई किथे बि कोन ॾिठुमि। इहा ॻाल्हि सुहिणे महबूब सुबहानी खे ॿुधाई वई। पाण फरमायूं त मां उन महल मक़ाम मुख़दअ वटि हुयुसि। शेख मोहम्मद बिन क़ाइद खां पुछियो त खेसि जेका रूहानी खिलत अता कई वई हुई, फिलाणनि निशाननि सां उहा खिलत मूं ई खेसि अता कई हुई। पोइ शेख मोहम्मद बिन क़ाइद इन ॻाल्हि खे तस्लीम कयो त मां उन आला मक़ाम ऐं कामिलीन वारे मनसब ते
जॾहिं मथे पहुतो हुसि उन परवाज़ ते जॾहिं वियो हुसि जिते मुंहिंजे महबूब जो क़दम नज़र आयो हो, असल में उन परवाज़ ते पहुचाइण वारो ई पीरनि जो पीर दिलबर दस्तगीर हुयो। हिन मां मालूम थियो त गौसनि कुतुबनि खे बि जेके रूहानी मक़ाम ऐं इनाम ऐं रूहानी पोशाकूं मिलनि थियूं उहे गौस आज़म जे हथां मिलनि थियूं। हिक भेरे हज़रत महबूब सुबहानी कुतुब रब्बानी सैयदना मुर्शिदना अब्दुल क़ादिर जीलानी हसनी हुसैनी रहमतुल्लाह अलैहि वटि हिकु औरत पंहिंजो पुटु वठी आई। अर्ज़ु कयईं हिन खे पंहिंजो मुरीद बनायो, पंहिंजे फैज़ सां नवाज़िश फरमायो। माई पुट खे आस्ताने पाक ते छॾे हली वई। कुझु अरसे खां पोइ पुट खे ॾिसण आई त पुटु हिकु नंढड़ी कोठड़ीअ में वेठल हो। जवन जी मानीअ जा सुका टुकर खाई रहियो हो, तमामु कमज़ोर थी चुको हो। वरी माई गौसे आज़म वटि आई त पाण कुकड़ जो बोड़ खाई रहिया हा। हॾियूं हिकु थांव में रखी, यानी खाईंदा, हॾियूं जुदा कंदा रखंदा पे विया। माई चयो गौसे आज़म खे, ओ पीरनि जा पीर, ए महबूबे सुबहानी, ए अब्दुल क़ादिर जीलानी। साईं फरमायो, चओ माई छा थी चवीं? माई चयो, अंत तअकुल दुजाज व वलदी याकुल खुब्ज़ शुआइर। अवां कुकुड़ खाई रहिया आहियो, मुंहिंजो बच्चो जवन जी मानी पाण पंहिंजो हथ मुबारक उन्हनि हॾियुनि ते रखी, जेका भाॼी खाधऊं हॾियूं पियल हुयूं उन्हनि ते पंहिंजो हथ मुबारक रखी करे फरमायाऊं, क़ौमी बिइज़्निल्लाहिल्लज़ी युहयिल इज़ाम वहिय रमीम। उथी अल्लाह जे हुक्म सां जेको ॻरियल हॾियुनि खे ज़िंदह कंदो आहे, ईअं चवण सां कुकुड़ ज़िंदह थी पियो। पाण उन औरत खे फरमायो, अम्मा जॾहिं तुंहिंजो बच्चो इन मक़ाम ते पहुचे त पोइ भली कुकड़ खाए। अञा उन मक़ाम ऐं मनसब ते न पहुतो आहे। हज़रत गौसे आज़म महबूब सुबहानी जूं करामतूं बेशुमार आहिनि। पाण पंहिंजे नूर निगाहुनि सां माण्हुनि जी तक़दीर मटाए छॾींदा हुआ। संदन दुआउनि सां मुर्दा बि ज़िंदा थी पवंदा हुआ। किताब तफ़रीहुल ख़ातिर वारो लिखे थो त हिकु ॾींहुं हुज़ूर गौसे आज़म किथां लंघिया, हिकु मुस्लमान ऐं हिकु ईसाई पाण में मुनाज़रो करे रहिया हुआ। अबा कॾहिं कॾहिं दीनी बहस माण्हुनि में थींदा आहिनि। हीअ बि पाण में मुस्लमान ऐं ईसाई बहस करे रहिया हुआ। ईसाई पियो चवे त असांजो नबी ईसा अफ़ज़ल आहे, मुस्लमान चयो त असांजो नबी मिठड़ो मोहम्मद करीम अफ़ज़ल आहे। पाण ईसाई खे फरमायूं, तो कीअं थो चवीं त ईसा रूहुल्लाह अफ़ज़ल आहे? हज़रत पीराने पीर दस्तगीर बादशाह पीर उन ईसाई खे चयो, तो कीअं थो चवीं, कहिड़ो दलील आहे तो वटि? ईसाई चयो त असांजो नबी मुर्दनि खे जीआरींदो हो, मुअलनि खे ज़िंदा बनाईंदो हो। हुज़ूर गौसे आज़म फरमायो त मां नबी न आहियां पर मुहम्मद करीम जो उम्मती आहियां। पर जे मां मुर्दो जीआरो करे ॾेखारियां त पोइ ईमान आणींदे? ही तूं त मुंहिंजे हबीब जी ॻाल्हि थो करीं। मां उन महबूब ख़ुदा नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अदना उम्मती आहियां। ईसाई चयो, साईं इहो वरी कीअं थो थी सघे? पाण फरमायो, मूंखे कंहिं बि क़बर ते वठी हल। पोइ माण्हू खे हिकु पुराणी क़बर ते वठी आयो। उहो ईसाई हज़रत महबूब सुबहानी खे ॾिसी उन मुक़ाम में जेका झूर पुराणी क़बर हुई उते अची बीहारियऊं। हज़रत महबूब सुबहानी चयो त हिन क़बर वारे खे ज़िंदा कयां? उन चयो, साईं हा, इन खे जीअरो कर। फतवज्जह इलल क़ब्र वक़ाल कुम बिइज़्नी। पाण उन क़बर ॾांहुं मुतवज्जह थिया ऐं फरमायाऊं, मुंहिंजे हुकुम सां उथी पओ। अबा महबूब सुबहानी छा चयो? मुंहिंजे हुकुम सां उथी पओ।
फनशक्कल क़ब्र वक़ामल मय्यत हय्यन मुग़निया। कब्र चीर जी पई, मयत ज़िंदा थी, गाईंदो बाहर आयो। ज़िंदा त थियो पर गायब पियो। दुनिया में उहो कब्र वारो गाइणो हो, फनकार हो, राग गाईंदो हो, इन जे करे गाईंदे ॿाहिरि निकितो। जॾहिं ईसाई गौसे आज़म जी उहा क़रामत ॾिठी त यकदम कलमो पढ़ी मुसलमान थी पियो। त वाह वाह पीरनि जा पीर, मुहीउद्दीन मीर, दिलबर दस्तगीर, तुंहिंजी करामत ऐं शान। जेकॾहिं तूं उन अल्लाह जे नबीअ जो वली मुर्दा जियारा करे सघीं थो त यकीनन उहो महबूब उन जी अज़मत शान त अञा मथ भरो। हज़रत सैयदना गौसे आज़म जे वक़्तु अल्लाह जी इबादत में हिकु भेरे पाण ख़ुदा जे ज़िक्र अज़कार में मशगूल हा। हिकु चोर संदन घर चोरीअ जे इरादे सां आयो। चोर अंदर दाख़िल थियो, ॿाहिरां दर ते सॾु थियो। हज़रत गौसे आज़म निमाज़ जो सलाम वराए पुछियो, केरु? जवाब आयो, मां ख़्वाजा ख़िज़िर आहियां। फ़िलाणे मुल्क में अब्दाल जी ज़रूरत आहे। चोर बिहा गुफ़्तगू ॿुधी नुख में लिकी वेठो, छो त उहो दरवाज़ो त टपी आयो। हाणे महबूब सुबहानी इन इरादे सां आयो त का शइ चोरी कयां, पर साईं सलाम मरायो, दरवाज़े ते न को माण्हू आयो त हाणे दर खां निकिरे कीअं? कुंड में तॾो पियल हो, वेड़जी सेड़जी उन में वेही रहियो। हज़रत महबूब सुबहानी जी ज़ात बाबरकात पुछियो, ए ख़्वाजा ख़िज़िर, कहिड़ी ॻाल्हि आहे? सुबुह जो अचिजां, अब्दाल वठी वञिजां। ख़िज़िर चयो त साईं न, हिन वक़्तु ज़रूरत आहे, सुबुह जो न ईंदुसि। महबूब सुबहानी फरमायो, भला जे तकड़ थई त इहो तॾे में वेढ़ियो वेठो आहे, इन खे वठी वञ। चोरन मां अब्दाल बणाई, नेकन सां बदकार गणाई। ही बि त शाना अकुल ख़ैराना, अचन त चोर वञन त वज़ीर, तालिब माम जो मुर्शिद तूं आ। दुनिया जा रहबर दम दस्तगीर, कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ पिया वठंदा। पीर फ़कीर तालिब माम जो मुर्शिद तूं आ। अल्लाह वारनि सां मोहब्बत रखो। अवां गौर कयो त हू आयो सोबत चोरीअ जे लाइ, पर सोहबत महबूब सुबहानी जी मिले वई। उन जे हुजरे अंदर आयो त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उन ते करम फरमायो। निगाहे वली में ये तासीर देखे, बदलते हजारों की तकदीर देखे। आयो त चोर हो, मोटियो त मोर बणिजी वियो। मुसलमान हो, हिकु सच्चो मुरीद ऐं सच्चो क़ादिरी उहो आहे जेको पंहिंजे मुर्शिद मुहीउद्दीन सां सच्ची मोहब्बत रखे, संदन ॿुधायल राह ते हले, संदन तलीमात ते अमल करे। हज़रत गौसे आज़म जा जेके सच्चा मुरीद आहियो, उहे रुगो यारही न कयो। यारही करणु सुठो अमल आहे, पर उन यारहीअ वारे पीर बि चयो आहे छा मुंहिंजी यारही कयो निमाज़ न पढ़ो, यारही कयो रोज़ा न रखो, यारही कयो पाड़े वारे खे सताईंदा वतो, यारही कयो ज़कात अदा न कयो, यारही कयो हज फ़र्ज़ अथव त उहो अदा न कयो। महबूब सुबहानी बि इन में राज़ी थींदो त मुंहिंजो मुरीद, मुंहिंजी मोहब्बत वारो, मुंहिंजी मोहब्बत में अचण खां बाद मुंहिंजे मोहब्बत वारे उन इताअत जे अंदरि मुंहिंजे महबूब नाने नबी करीम जी ज़ाते बाबरकात जी सुन्नत जो फर्मा बरदार आहे। छो त अर्ज़ करे विस्त महबूब सुबहानी हसनी ऐं हुसैनी सैयदा
हज़ूर गौसे आज़म पंहिंजे मुरीदनि खे मुखातिब थींदे फरमाईंदा हुआ, ए मुंहिंजा मुरीद, 5 वक़्तनि जी निमाज़ पाबंदी सां अदा कर, पंहिंजी हर निमाज़ ख़ुशू ऐं ख़ुज़ू सां अदा कर। ईअं सम्झ त मतां इहा निमाज़ तुंहिंजे ज़िंदगी जी आख़िरी निमाज़ हुजे। पंहिंजे रोज़े खे मकरूहात खां जेको रिज़्क़ रोज़ी कमाए थो उन खे ग़लति कारनि खां बचाए। जे रोज़ो रखी त ख़ुदा जी इताअत लाइ रखी थो, रोज़ो रखी हराम न खाओ, कंहिं न्याणी नंगडा न निहार, कंहिंजी गिला ग़ीबत न कर, पंहिंजी ज़ुबान सां गार न ॾे। जे रोज़ो रखी त पंहिंजे कननि सां उहा ॻाल्हि ॿुध जेका या त अल्लाह जो फ़रमान हुजे या रसूलुल्लाह जो फ़रमान हुजे। इहे ॻाल्हि हा कन विकिणी के ॿिया कन गिन्हेज, जनी साण सुणेज सुपेरियां संदे ॻाल्हि। मुसलमानो, ज़ुबान खे काबू में रखो, गिला खां बचो, कंहिंखे हक़ीर ऐं ज़लील न सम्झो, निगाह खे बुराई खां बचायो, सचाई ऐं वफ़ाई इख्तियार कयो, अल्लाह जे ॾिनल नेमतुनि जो शुक्र अदा कयो, नफ़्सानी ख़्वाहिशुनि खे काबू में रखो, अल्लाह जे ॾिनल माल खे अल्लाह जी राह में ख़र्च कयो, ॿियनि सां भलाई कयो, अल्लाह जे फ़र्ज़नि ऐं नबी पाक जे सुन्नतुनि ते पूरो अमल कयो। भला भिट धणी गौसे आज़म महबूबे सुबहानी जे लाइ तूं असां न पर अॼु जे वेझड़े दौर ताईं जेकी बि अल्लाह जा वली आया उन्हनि सभिनी महबूबे सुबहानी खे पंहिंजो मुर्शिद मनी सॾड़ा कया। भिटाई बि फरमायो, मीरा शाह मदद कर। अबा मदद केरु कंदो आहे? चओ अल्लाह। मदद केरु कंदो आहे? अल्लाह। रोज़ी केरु ॾींदो आहे? अल्लाह। पोइ हारी हर छो थो काहे? हार पोइ छो थो करे? कंहिं रईस ज़मींदार खे छो थो चवे साईं बनी ॾे बनी कयां? उहो छा हुनजो ख़ुदा जी ज़ात ते भरवसो न आहे? रोज़ी रब ॾींदो आहे। पोइ छाजे लाइ मिनिस्टरनि ऐं कामरनि वटि वञी दरख़्वास्तूं ॾींदा आहियूं साईं नौकिरी ॾियो, मुलाज़मत ॾियो? मददगार अल्लाह आहे, पर उन सबब रखिया आहिनि, वसीला रखिया आहिनि, ज़रिया रखिया आहिनि। इंसान खे पैदा करण वारो रब आहे। हज़रत आदम खे पंहिंजे दस्ते कुदरत सां पैदा कयईं, उन जी कुदरत आहे। हज़रत ईसा रूहुल्लाह खे बिना पीउ जे पैदा करे सघे थो। पत्थर मां हज़रत सालेह अलैहिस्सलाम जी ॾाची खे कढी सघे थो, लेकिन उन रब्बुल आलमीन हिकिड़ो वसीलो ज़रियो बनायो आहे त ए मुसलमान, पहिरीं निकाह कर, पंहिंजी घरवारी खे हक़ महर अदा कर, मुंहिंजे महबूब नबी नामदार जी सुन्नत अदा कर। उन खां पोइ जॾहिं घोट कुंवार जो मेलाप थींदो, मां रब्बुल आलमीन उन जे ज़रिए सां हलाल औलाद पैदा कंदुसि। मदद कंदड़ अल्लाह आहे, पर उन मदद जा ज़रिया रखिया आहिनि। विलायत जेकॾहिं तोखे वठणी आहे त गौसे आज़म खां मदद वठणी पवंदई। नौकरी वठण जे लाइ वक़्त जे अमीर MP MNA जी मदद जी ज़रूरत पवे थी। इंसाफ़ वठण जे लाइ थाणे जे सूबेदार ऐं वक़्ती अदालत वकील जे ज़रिए सां अदालत जी मदद वठणी पवे थी। तोखे जेकॾहिं विलायत वठणी आहे त उहा गौसे आज़म जी मदद सां मिलंदी। त हज़रत भिटाई घोट बि गौसे आज़म खां विलायत घुरी। साईं फरमायो, मीरा शाह मदद कर, दाह सुणी दादी आहीं अब्दुल लतीफ़ जो हसनी तूं हादी। अबा हक़ीक़ी हादी मुंहिंजो अल्लाह आहे। उन खां पोइ मदीने वारो साईं आहे, पर मदीने वारे ताजदार फरमायो आहे त ही दुनिया जे अंदरि तुंहिंजो पीउ आहे, तुंहिंजी सुहिणी तरबियत करे थो, उहो बि तुंहिंजो हादी आहे। पर जंहिं स्कूल जे अंदरि तूं पढ़ी थो, उन स्कूल जो उन मदरसे जो उस्ताद बि तुंहिंजो हादी आहे, तोखे सिख्या ॾिए थो।
हकीकी हिदायत अल्लाह ताला जे हथ में आ, पर हिदायत जो रस्तो ॾसींदड़नि खे अल्लाह ताला हिन दुनिया में नबी मोकिलिया। नबीअनि खां बाद मुंहिंजे आका जी ज़ात ते नबूवत ख़तम आहे, पर ही विलायत जो सिलसिलो क़ाइम ऐं दाइम आहे। उहे अल्लाह जा वली कल्ह बि हुआ, अॼु बि आहिनि, क़यामत ताईं ईंदा ऐं हक़ जी तलक़ीन कंदा रहंदा। त बेटाई घोट फरमायो मीरा शाह मदद थी दाह सुनी दादी आही अब्दुल लतीफ़ जो हसनी तो हादी बादशाह पीर बगदादी करका माड़ मुरीद ते। पर मीरा शाह मदद थी अची ओखीअ वेर साईं जे हुअं नथो अची त बेटाई घोट कसम थो विझे। अब दुनिया में कॾहिं कॾहिं दोस्ती यारीअ में चवंदा आहियूं तोखे अम्मा जो कसम आहे, अबे जो कसम आहे, हालांकि पीउ माउ जो कसम हराम आहे, न ॾिबो आहे। कसम सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात जो खणबो आहे, खुदा का सवा ॿिए जो कसम क़तअन जाइज़ कोन्हे। त भेटाई फरमाए थो मीरा शाह मदद थी अची ओखीअ वेर लिल्लाह लग लतीफ़ चवे भर बाज़ीअ रे पेर औलाद अली शेर करका माड़ मुरीद ते। ए मुझे महबूब बाबे मौला अली जा फर्जंद मुहीउद्दीन मीर हसनी हुसैनी पीर मुझी मदद कर। त मदद बिन तरहन जी आ, हकीकी मददगार अल्लाह हुआ, पर उन रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात दुनिया जे अंदर दुनिया के तख्लीक कयो आ। मस्जिद खुदा जो घर आ, पर उन्हें खुदा जे घर जे ठाहिण जे लाइ प्लाट जी ज़रूरत आ। को मुखैर प्लाट ॾींदो तॾहिं मस्जिद ठहंदी। भला प्लाट मिली वियो त वरी के मलाइक अची जे ख़ुदा ठहराए त ठहराए सघे थो, पर उन रब्बुल आलमीन ज़रियो कयो आहे त उन जे लाइ के रईस नूर मोहम्मद जहिड़ा सखी मर्द अचनि जेके सीमेंट सरियो मज़दूर मिस्त्री वठी ख़ुदा जे घर जी तमीरात कराइनि। ही हिकिड़ो मददगार हकीकी कार साज़ मुझो अल्लाह हुआ, पर उन रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात हिन दुनिया में हा। असीं वलियन ते वञूं था चढ़ा वॼाइण, इहा मदद सही तरीक़ो कोन्हे। वलियन ते तवाफ़ करण इहो सही तरीक़ो कोन्हे। वलियन ते सजदा करण इहो सही तरीक़ो कोन्हे। वलियन ते नंग नचाइण इहो सही तरीक़ो कोन्हे। सही तरीक़ो इहो आहे त हुननि जो तवसुल ताल्लुक़ ख़ुदा जी ज़ात सां आहे। अमी उन वटि छो था वञो त उन्हनि लाइ अल्लाह ऐलान कयो आहे अला इन औलिया अल्लाह ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो ख़बरदार इहे मुंहिंजा उहे दोस्त आहिनि जन खे न दुनिया में को ख़ौफ़ आहे न आख़िरत में को ख़ौफ़ ऐं ख़तरो आहे। कब्रूं त कई हज़ारे आहिनि, पर उन्हनि जे कब्रुनि ते तंजी मिटीअ लधो मान, जन जे कब्रुनि मान लधो आहे। असीं उन्हनि वटि वञूं इन इरादे सां मुंहिंजा मौला ही तुंहिंजो प्यारो आहे। असीं पंहिंजे तरफ़ खां उन्हीअ जे लाइ कलाम इलाही जी सूरत में फ़ातिहा जी सूरत में तोहफ़ो मोकिलियूं अल्लाह जे वलीअ खे, ऐं क़बर वारो तुंहिंजे असांजे लाइ दुआ कंदो आहे। तूं हितां दुल्हन जे ॾोकनि जो तोहफ़ो न मोकिल, अल्लाह जे वलीअ खे क़ुरान करीम जे आयतुनि जो तोहफ़ो मोकिल त ख़ुदा जो वली राज़ी थी मज़ार में दुआ घुरे त तुंहिंजा हिते बि बेड़ा पार हुते बि बेड़ा पार। अल्लाह ताला मुंहिंजो चवणु अवां जो ॿुधणु पंहिंजी बारगाह इलाही में मक़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए। क़ुरान करीम जे आयतुनि अहादीस जी रोशनी में महबूब सुबहानी जी विलायत जूं कुझु ॻाल्हियूं अवां ॿुधियूं। ही महीनो महबूब सुबहानी गौसे समदानी जो आहे, छो त ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून जा अखर यार हैं, अब्दुल क़ादिर जा अखर यार हैं। ऐं पीराने पीर सॼो महीनो कारोबार करे 11 तारीख़ ते मिसकीननि में वंड वेराईंदो हो, ख़ैर ख़ैरात कंदो हो, ऐं उन सां गॾोगॾु वलीए कामिल में बि अखर यार हैं। इहा सॼी निस्बत ऐं ताल्लुक़ महबूब सुबहानीअ ॾांहुं आहे।
ऐं गॾोगॾु वॾी ॻाल्हि त हज़रत गौस आज़म अब्दुल कादिर जीलानी खान नबी पाक ताईं सभिनी संदन आबा व अजदाद जो ताल्लुक़ 11 आहे। 11 हस्ती मदीने वारे मीर जी आहे, सुहिणे पैगंबर पीर जी आहे। इन जे करे उनखे असीं 11 वारो पीर सॾींदा आहियूं। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। अजमावी वजन जॻहुनि ते सुनत